न्यूज़ हैदराबाद सिंधु दरिया बचाव तहरीक के कन्वीनर सैयद ज़ैन शाह जो सकरन का हैदराबाद निकतल काफ़िलो न्यूज़ हैदराबाद शहर में पहुतो। न्यूज़ हैदराबाद में सैयद ज़ैन शाह की रैली जो इस्तक़बाल विख विख ते समय माण्हुनि पारां अजियां करे अजरकूं लुंगियूं ओढायूं ऐं गुलनि जी वर्खा कई वई। तकरारी कैनाल ख़िलाफ़ सैयद ज़ैन शाह जी अॻवानी में निकतल काफ़िलो न्यूज़ हैदराबाद पहुतो। हितां जे 6 करोड़ माण्हू जेके शहरनि में पाणी इन सिंधुअ जो पीअनि था, असांजा ही जेके किथे किथे ज़मीन में मिठो पाणी आहे उहो बि इन दरिया जे करे आहे। जेकॾहिं इहो दरिया सुकी वियो त असांजा सोर्स केॾांहुं वेंदा? उन करे अचो त गॾिजूं। यकीनन सिंध जे माण्हुनि हुकूमत जे वर्जन, वफ़ाक़ी हुकूमत, सूबाई हुकूमत, सदारती महल जे साज़िशुनि ऐं कंपनी सरकार जे मौक़िफ़ पुठभराईअ खे रद्द करे छॾियो आहे। इन रद्द करण लाइ पाण ई जिदोजहद जो तव्हांखे सॾु ॾियण आया आहियूं। तव्हांजे अचण जी महिरबानी। इंशाअल्लाह ही जिदोजहद जारी रहंदी। असां हितां जो रवासी आहियूं। असां पंहिंजे हक़ ते को धाड़ो क़बूल करण लाइ तयारु न आहियूं। कंहिं बि क़ीमत ते ही जेका मुनाफ़िक़ाना अमल आहे, जेको हुकूमतनि जो तव्हांखे नज़र अचे थो पियो, जेको इख़्तियार वारनि जो तव्हांखे नज़र अचे थो पियो, इन मुनाफ़िक़त खे असां क़बूल न कंदासीं। कहिड़ी बि क़ीमत ते असां इन मुनाफ़िक़त खे क़बूल न कंदासीं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।